पूरी सिंध में थध जी शदीद लहर बरक़रार। मांधियायुनि जे आसपास थध में इज़ाफ़े बाद कोहीड़े में इज़ाफ़ो थियण करे माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। नज़र जी हद घटिजी वई। सियारे जूं मोकलूं ख़त्म थियण बाद सरकारी तोड़े निजी स्कूल खुली विया, पर शदीद थध ऐं कोहीड़े सबबि शागिर्दनि जी हाज़िरी जो तइदाद घटि रहियो। थध में इज़ाफ़े बाद गैस जो प्रेशर घटि हुअण करे स्कूली शागिर्द तोड़े ऑफिस वेंदड़ माण्हू परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा। जॾहिं त बहिराण हाईवे ते ट्रैफ़िक मामूल खां घटिजी वई ऐं ॿिए पासे शदीद थध ऐं कोहीड़े सबबि टमाटो, केलो, कणिक ऐं ॿियनि फसलनि खे बि काफ़ानी नुक़सान थियण लॻो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।